अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबीना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमानु अल्लमल कुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा व वज़अल मीज़ान अल्ला ततग़ौ फ़िल मीज़ान व अक़ीमुल वज़न बिल क़िस्त व ला तुख़्सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़अहा लिल अनआम फ़ीहा फ़ाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर रैहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जेके साथी दिल जी मोहब्बत से वेठा हो अवा सबनी की मुअद्दबाना अर्ज़ गुज़ारिश है। यकीनन सियारे जी रात में रात जे हिन वगड़े ताईं वेहण या दिली मोहब्बत ही आहे। मां सभिनि जो सब खां पहिरियां त निहायत शुक्रगुज़ार आहियां जो अवां एॾो वॾो ड्रिघो टाइम रात जे वगड़े में सियारे जी रातिन में वेही करे मुंहिंजो इंतज़ार कयो। अल्लाह जो क़ुरान ॿुधो अथव। अवां सभिनी खे अर्ज़ आहे त सवाब जी नियत सां, मग़फ़िरत जी नियत सां, निजात जी नियत सां बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज जिंदगी में पहिरियों दफो अवां जे इलाइके जे हिन ॻोठ जे अंदर रब करीम हाज़िर थियण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। अवां भी वॾी दिली मोहब्बत सां ईमानी जज्बे सां अल्लाह जो क़ुरान अज़ीम ॿुधण जे लाइ वेठा हो। रब करीम तहां सभिनीनि खे इन हिक हिक घड़ीअ जे हिक हिक सेकंड जो रहमतुन सां माला माल ही मौक़ो पानी बारगाह में कबूल फरमाए। मुझा अजीज़ों मुझा भाइरो वाइज़ बयान मुखा पहिरियां उलमाए कराम जा तफसीली थी चुका हैं। निहायत मुख्तसर वक्त में अवां जे अॻियां चंद मारूज़ात रखण जे लाइ हाज़िर थियो आहियां। उम्मीद कयां तो त जे मोहब्बत सां वेठा हो इन्ही मोहब्बत सां मुंहिंजे मारूज़ात खे भी ज़रूर ॿुधंदो इंशाअल्लाह। मुझा दोस्तों या अजीजो, हालात असांजे मुल्क जा बिलखुसूस असांजे हिन इलाइक़नि जा अहिड़ा थी विया आहिनि जो इंसान त पंहिंजी जगह ते पर अॼु हिते को पखी परिंदो ऐं जानवर भी महफूज़ न आहे। बुख एडी काहे कढ पई आ जो चंद टकन जी लालच जे लाइ कुछ टाइम पहिरियां तहां ॿुधो त वारहे जे इलाइके में पीर सन हिक औरत नानी बल्कि ॾाॾीअ जा हिक पोटे सोनन वालन में निगाह विधी, लालच तपाए छॾियो। उन वेचारीअ खे बनीअ में दसे करे उन्हनि जा कन कपे वालियूं लाथियूं ऐं उन कुराड़ीअ खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। क़यामत सुग़रा जो मंज़र आ। जाड़े जो तकियूं था त दरिंदगी दरिंदगी नजर थी अचे। मुसलमानो खुदा जो कसम अॼु जे दौर में ॾुखे में ॾुखी ॻाल्हि अथव ईमान बचाइण। अॼु माण्हू
दुनिया की लोभ है लालच जे लाए पाने ईमान जो सौदो करे पाने ईमान विञाए वही तो रहे पर कलमे पढ़ण वारो जेंजे सीने में अल्लाह जो कुरान अजीम अची वियो उन्हीं जा हारिया भी बीणा थी विया त टिकर भी सोना थी विया। अॼु असां वटि हालात जो बदमनी है जेके बुछड़ा हालात बनजी विया आहिनि इन जो वॾे मां वॾो सबब इहो आहे त असांजो मुसलमान कुरान खां दूर आहे। बस बरकत ख़ातिर आहे घर में मौजूद आ पयो आहे पर मुसलमान खोले पढ़ण जे लाइ समझण जे लाइ तैयार न आहे। गुज़िरियल हे जो हफ़्तो हले थो पूरो थियो बल्कि अॼु नवों हफ़्तो शुरू थियो आहे। पोइ छंछर वारे ॾिहाड़े असांजो जलसो हुयो भागनाड़ीअ जे पासे ॾाढर जे पासे ॾे मथे बलोचिस्तान। उन प्रोग्राम तां वापसी हुई। असां भी वॾे एहतियात सां इंतजामिया से राबता करे शिकारापुर ताईं ॾुखिया अची 2 बजे ताईं पहुतासीं। असांजे पोयों मुल्क पाकिस्तान जो हिकिड़ो रोशन सितारो हजरत मौलाना मुफ्ती शाहिद इमरान आरफी साहब जो वॾो आलिम भी आहे वॾो मुदरिस भी आहे पर शौक़ नबी साईं जी मोहब्बत में वो जलसन ने प्रोग्रामन में नातियों अल्लाह जे रसूल की मदाह कंदो रहंदो आहे। वीचारो तो मौलूद चई मोटे पियो। असांजे शिकारपुर जे इलाइक़े में पहुतो सुल्तान कोट वारे में दरिंदन अची रस्ता रोक कई 14 खां 15 माण्हू रोड ते निकिरी आया। वीचारे खां गाड़ी भी खसे विया ऐं कोशिश कयूं त पाण खे भी अगवा कयूं पर अल्लाह सईं पंहिंजी हिफ़ाज़त फरमाई पंहिंजो ख़ैर थियो पर ज़ालिम उन वीचारे खां गाड़ी खसे फरार थी विया। मुसलसल मां उन छंछर वारे ॾिहाड़े ऐं आचर वारी रात जो इहो वाक़ियो थियो आहे उन खां वठी कंहिं जलसे में शिरकत न कई आहे। बस उन वीचारे जे मसले जे हल जे कढ कॾहिं काॾे तो भॼणो पवे कॾहिं काॾे तो भॼणो पवे। वागुअ जे वात में हिकिड़ी शइ आयल आहे उतां कढण बि सोलो कमु त कोन्हे भॼ डुक करणी पवंदी आहे। और मां दोस्तन सां राब्तो हुयो हथ जोड़ी कई त जेकर मूंखे माफ़ी ॾियो पर हिननि चयो साईं जहिड़ी बि महिल पहुचो पर पहुचो ॿी ॻाल्हि ई कोन्हे जे 5 मौलवी ॿिया घुराइण पिया त घुराए वठंदासीं तव्हां पहुचो अची इंशाअल्लाह। शाबस आहे तव्हां सॼी जमात जी मोहब्बत खे इंतज़ामिया जी मोहब्बत खे अल्लाह तव्हां सभिनि खे ॿिन्ही जहान जूं भलायूं नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो ऐं अज़ीज़ो मां अर्ज़ु इहा कयां पियो इन्हीं हालात में जेका बदमनी थी आहे जेके हालात बिगड़िया आहिनि या दीन खां दूरी आहे कुरान अज़ीम खां दूरी आहे खुदा जे वास्ते और इन गोठ जा रहवासियो इन इलाइक़े वारो हिन कुरान अज़ीम के चिंबड़ी पओ त अल्लाह बई जहान सिंगारे छॾे। छोजो कामयाबी अल्लाह ताला तहां असांजी जेकॾहिं रखी याद पंहिंजे रहमत ऐं बरकत वारे कुरान में फरमाए कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। बस हिकिड़ो चवे तो बाक़ी पोयों वारा थदा लगा पिया हो। सी भी आहे खुलियल आसमान आ दिल जी मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। तहां सुभान अल्लाह चओ त मां भी खोले खोले तव्हांखे अल्लाह जो कुरान अज़ीम ॿुधायां। रब साईं फरमायो कुरान अज़ीम में त कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। ओ कायनात वारो घोटिकी जे हिन इलाइक़े जा रहवासियो
महाता सभिनीनि जे लाइ, नंढनि वॾनि जे लाइ, पोढ़नि जवाननि जे लाइ, अमीरनि ग़रीबनि जे लाइ नूर बनाए मोकिलियो आहे क़ुरान अज़ीम खे। ओ जॾहिं तव्हांजे सीने में क़ुरान अज़ीम वारो नूर चमकी पियो, जीअं दुनिया जे जहान में सिज रोशन थी पवे। अब हाणे ॾींहुं आहे राति, कुझु कलाकनि खां पोइ वरी इहा राति ख़त्म थी वेंदी, सिज उभरी बीह रहंदो, सॼी काइनात रोशन थी वेंदी। रब तो फरमाया मां इन सिज ऐं चंड खे बि नूर बणायो मां। ओ काइनात वारो, हाणे मां सिज ऐं चंड खे बि तव्हांजे लाइ नूर बणायो। नूर चइबो उन शइ खे जेका शइ तव्हां असांखे रोशनी पहुचाए। रब तो फरमाया मां सिज खे नूर बणायो आहे, सिज रोशन तो थी पवे, सॼी जो सॼी काइनात रोशन थी पवे। वरी मुझे रब रहमान फरमायो, ओ काइनात वारो, सिज जे रोशन थियण सां सॼी काइनात रोशन थी पवे। हेॾे तवज्जो कजो, हाणे रात जो टाइम आहे, जेकॾहिं शामियाने खां ॿाहिरि निकिरी करे आसमान ॾे तकींदो, तव्हांखे आसमान में सिज ऐं चंड, तव्हांखे सितारा चमकंदे नज़र ईंदा। ओ काइनात वारो, मुंहिंजे रब्बुल आलमीन फरमायो मां जीअं सिज खे नूर बणायो, अहिड़े ई नमूने मां चंड ऐं सितारनि खे बि नूर बणायो। हाणे रात जो वॻड़ो आहे, हीअ हेॾी वॾी क़ुरान अज़ीम जी महफ़िल आहे। को कहिड़ी ज़ात जो आयो, को कहिड़े पाड़े जो आयो, को कहिड़े ॻोठ जो आयो। अॼु बल्ब ॿरे तो, हीअ रोशनी ॿरे थी त तव्हां असांखे पतो पवे थो त ग़ुलाम हैदर काथे वेठो आहे, ग़ुलाम नबी काथे वेठो आहे, अब्दुल जब्बार ऐं अब्दुल गफ़ार काथे वेठो आहे। इहो पतो तॾहिं थो पवे जॾहिं काइनात वारा तुंहिंजे मथां दुनिया वारो ओहे नूर ऐं बल्ब ॿरे थो। रब तो फरमाए, ओ जॾहिं तुंहिंजे सीने में क़ुरान अज़ीम वारो नूर चमकी पियो, फरमाए क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। जॾहिं तुंहिंजे सीने में क़ुरान वारो नूर चमकी पियो न, तोखे पतो पइजी वेंदो त सजदनि जे लाइक़ केरु ॻाल्हायो, सजदनि जे लाइक़ केरु ॻाल्हायो। बाबा जंहिं पढ़ियो आहे क़ुरान त ॿुधायो त न्याणियुनि ॾियण वारो केरु, पुट ॾियण वारो केरु, इज़तुनि ॾियण वारो केरु, रिज़्क़ ॾियण वारो केरु, मुल्कनि जो मालिक केरु। फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ओ काइनात वारो, मुल्कनि जो मालिक मां ई थमां, न्याणियुनि ॾियण वारो मां ई थमां, पुट ॾियण वारो मां ई थमां, रिज़्क़ ॾियण वारो मां ई थमां। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलाल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। हिकु लख 24,000 कमो पेश नबी आया, पैगाम इहो ई खड़े। केड़ो? ओ काइनात वारो, ओ दुनिया दे तख्त रहण वारो, जे जनाबे ॾाढो आदम आयो त बि इहो ई पैगाम खयूं आयो, ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह। जेकॾहिं जनाबे नूह नबी आयो त बि इहो ई पैगाम खयूं आयो, ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह।
जेकॾहिं सैयदना इब्राहिम नबी आयो तब इहो ही पैगाम खयूं आयो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह। और जॾहिं सैयदना मूसा नबी आयो तब इहो ही पैगाम खयूं आयो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। और हिन इलाइक़े जा रहवासियो और जेकॾहिं तव्हां असांजो प्यारो नबी नूरन नारिन जो सरदार खाकिन जो सरदार आयो तभी इहो ही पैगाम खयूं आयो ओ कायनात वारो पढ़ो कलमू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब हाणे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो पढ़ियो अथव जेके वाइज़ मिठा सब ख़ैर सां मुसलमान पक ॿुधायो त कलमे जी माना छा आहे। ला इलाहा ॻाल्हायो त बा ला इलाहा बस इहो सबक़ आहे। राति जो टाइम आहे तव्हांखे बि निंड हाणे छितो कयो हूंदो सीअ बि वठ कई हूंदी तवज्जो कयो भाई। हाँ अल्लाह ताके न कुरान के सदके दुनिया में आखिरत में भलाइयों नसीब फरमाए। खुदा जो कसम जे दुनिया में कुरान सा मोहब्बत कई हुई अड जी गया उनन जा बेड़ा पार थी गया। हेरे तवज्जो कजो रब सही फरमायो 1,24,000 कमो पेश नबी मोकलिया उहे मां अल्लाह जा दुनिया दे तख्ते ते नुमाइंदा बनजी आया। पैगंबर भी आया नबी भी आया रसूल भी आया पैगाम हिको ही खणी आया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ओ कायनात वारो ला इलाहा ला इलाहा ला इलाहा ना है को मबूद सिवाय अल्लाह दे ना है को मुश्किल कुशा सिवाय अल्लाह दे ना है को न्याणो सिवाय अल्लाह दे ना है को पुटन न्याणो सिवाय अल्लाह दे ना है को रिज़्क़ न्याणो सिवाय अल्लाह दे। ओ कायनात वारो बराबर में अल्लाह जी वहदानियत बयान करने जे लाए मुझे नबियन ॾाढियूं तकलीफ़ां काटियूं मुझे नबियन जे मथां पथराव थियो मुझे नबियन के कूड़ो कोठियो वियो मुझे नबियन जा कपड़ा फाड़िया विया मुझे नबियन जे मथां तशद्दुद कयो वियो। पर ओ मुंहिंजा मुसलमानो तवज्जो कजो गौर कजो तमाम नबियन तकलीफ़ां काटियूं मुश्किलातूं काटियूं रब तो फरमाए उन्हनि जूं तकलीफ़ां दूर करण जे लाइ मां रब वरी उन्हनि के मेराज करे तकलीफां दूर करायूं। हाणे रब तो फरमाए सैयदना इब्राहिम नबी अल्लाह जो प्यारो खलील वा अल्लाह साईं उन्हीअ जो वाइज़ उन्हीअ जी नसीहत उन्हीअ जो पैगाम हेड़े नमूने पाने कुरान अज़ीम में दर्ज करे छड़ियो। फरमाए अलम तर इलल्लज़ी हाज्ज इब्राहीम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क। ओ जॾहिं मुझे इब्राहीम दुनिया ने तख्ते ते अची करे मां अल्लाह जी वहदानियत जो हुक्म ॾिनो। ओ कायनात वारो अलम तर इलल्लज़ी हाज्ज इब्राहीम फी रब्बिही अन आताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहीम रब्बी अल्लज़ी युही व युमीत। ओ जॾहिं मुझे इब्राहीम दुनिया सा खिताब कयो त मुझो रब उहो आहे जेको मुल्कनि जो मालिक आहे मुझो रब उहो आहे जेको मारींदो भी आहे त जियारींदो भी आहे। हेॾो ज़ालिम नमरूद चयो काल अन उही व उमीत मां भी मारींदो जियारींदो आहियां। पर जॾहिं सैयदना इब्राहीम नबी चयो काल इब्राहीम फ़इन्नल्लाह
यअती बिशम्स मिनल मशरिक फअतबिहा मिनल मगरिब फबुहितल्लज़ी कफर वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। ओ जने मुझे इब्राहिम इहो जो पैगाम ॾिनो, जॾहिं मुझे इब्राहिम मां अल्लाह जी वहदानियत जो हुको जो ॾिनो, वरी जॾहिं नमरूद चयो त मां भी मारींदो जीआरींदो आहियां, त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तो चवे जे तूं मारींदो जीआरींदो आहे ॿियो त सभु परे जी ॻाल्हि आहे, भला मूंखे नंढड़ी मख पैदा करे ॾेखार। जे मख भी पैदा नथो करे ॾेखारे त पोइ मख जो भला पर पैदा करे ॾेखार। पर रब जो क़ुरान तो चवे जॾहिं मुंहिंजे इब्राहिम इहो दलील ॾिनो, जॾहिं दलील वारी गुफ्तगू कई, वल्लाहु ला यहदिल कौम ज़ालिमीन, ज़ालिम शकी थी पियो कंध खड़ी है। यानी मालूम थियो त अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी वहदानियत ऐं क़ुरान अज़ीम जे दलील जे अॻियों कुफ्र हमेशा कूड़ो थियो। इस्लाम जो अल्लाह हमेशा बोलो बाला रखियो। पोइ जॾहिं इब्राहिम नबी अल्लाह जी वहदानियत अहिड़े नमूने ज़ालिम नमरूद जे अॻियां बयान कई त जॾहिं कुफ्र कूड़ो थी पियो त हाणे दुश्मनीअ ते लही आयो। ज़ाहिरी तौर नमरूद हुयो त ॾाढो, हाणे सैयदना इब्राहिम नबीअ जे लाइ वॾो कुरूड़ी अड़ा तयारु कयो अथईं, जेको 40 मेलनि में ॿरे थो। सवाल क़यामत हौसले में वेठा हो, अलाए निंड वठु कई अथव। सैयदना इब्राहिम खिताब कहिड़ो कयो? अल्लाह जी वहदानियत जो। कुफ्र कूड़ो थी पियो, हाणे सैयदना इब्राहिम नबी जे लाइ बाहि जो अड़ाव तयारु थी वियो। जुंबश में आ बाहि जो अड़ाव। ओ जॾहिं इब्राहिम नबीअ खे लोह जे पींघे में विहारे, जॾहिं लोॾा ॾिनाया, जॾहिं पींघे जूं आगियूं पियूं कटी वञनि त हज़रत इब्राहिम नबीअ हीअं अर्श ॾे निहारे दुआ घुरी, ओ मुंहिंजा मिठा अल्लाह साईं, मां त तुंहिंजे दीन जी तबलीग जे लाइ, ओ मुंहिंजा मिठा अल्लाह साईं, मां त तुंहिंजी वहदानियत बयान करण जे लाइ हिननि सां ख़िताब कयो। पर मुंहिंजा अल्लाह हाणे हिननि मुंहिंजे लाइ बाहि जो अड़ाव तयारु कयो। रब फरमायो मुंहिंजा इब्राहिम गणती न कजाए, परेशान न थी जाए, गमगीन न थी जाए। कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम। ओ मुंहिंजा इब्राहिम या ज़ाहिरी बाहि बाहिया, पर तो इब्राहिम जे लाइ जन्नत जे बागनि मां बाग थी। 40 ॾींहं 40 रातियूं सैयदना इब्राहिम नबी कुरूड़ी अड़ा में रहियो। जॾहिं बाहि बंदि थी वई, मुंहिंजो इब्राहिम नबी उन कुरूड़ी अड़ा वारी खाक मां ईअं अछो ओझड़ो निकितो आयो, ॼणो ताज़ो जन्नत जे पाणीअ मां गुस्ल कयो थो अचे। बचाइण वारो केरु? छा नालो आहे ॻोठ जो बाबा? ॻोठ मोहम्मद हाशिम सोलंकी। सब सोलंकी साहब हो, बीबी बिरादरी वारा वेठा हो। कोलाची साहब अॼु तव्हां सां पहिरियों गुफ्तगू आहे, पहिरियां दर्स ॾिबो आहे तौहीद जो। अॼु असां वटि मर्द वधी विया आहिनि, थोरी दी तकलीफ़ अचे भॼूं था, वठो वठा लॻी पई आहे दुनिया जे दरनि ते। रब ॾाका उमेद ई कोन्हे। हेॾे तवजो कजो। ओ सोलंकी साहब, कोलाची साहब, कलवड़ साहब ऐं ॿियनि क़ौमनि वारो, अल्लाह जी ज़ात जो कसम, उन्ही अल्लाह जी ज़ात ते भरवसो त करे ॾिसो, तोखे मिटीअ खे बि सोन बणाए ॾींदो। पर अकीदो हुजणु खपे, अकीदो हुजणु खपे त हर शइ जे मथां कुदरत जे करे हले थी त उन्ही अल्लाह जी हले थी।
हाणे सैयदना इब्राहिम नबी उन्हीं बाहिर आराम जो निकतो हिय जो ॾिसे त काफ़र बीठा आहिनि तलवारा उभियूं कयूं। रब फरमायो मुंहिंजा इब्राहिम हाणे बरकात नफिल नमाज नियत करो तुंहिंजो कमा नमरूदी लश्कर तबाह करे तोखे फतहयाब बणाइण मां अल्लाह ज़ाहिरी तौर सैयदना इब्राहिम नबी थोड़ो आ अफरादी कुवत घटा पर ताकत अल्लाह से एड़ी नसीब फरमाई पाने कुदरत वारे खजाने में जो कमजोर ताकत वारो मानू अकेलो थी करे नमरूदी लश्कर के अल्लाह दी कुदरत से तबाह बर्बाद करे दिखारे। कुदरत केंजी आ करंट केंजी कुदरत में सवाल ही पैदा ना मां ता वट पहुंची सका जेके रस्तन जा हालात लगा पेन अल्लाह दी जात थी जाने भलारी महफिल में बैठा हूं सखर का निकतो आया घोट के तई 8 या 10 गाड़ी मिली हुई रोड सुनसान लगो पे या खुदा दी कुदरत दा जेका दी पई घुमाए कुरान दे सदके असानो केड़ो हाल आ रब दी जात में भरवसो त करे दिसो अल्लाह ते यकीन त करे दिसो। मुझे इमाम उल अंबिया फरमायो ओ कायनात वारो नफो या नुकसान